न्यूज़ में भली कार आऊं यहाँ संझा सैयद आया यहाँ बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर। वफाकी हुकूमत मुबैना धमकी जे ख़तवारे मामले की जांच लाए लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड तारिक खान की सरबराही में जांच कमीशन कायम करण जो फैसलो करे वरितो। वफाकी वज़ीर फवाद चौधरी जो चवण आहे त इमरान खान की हुकूमत खिलाफ मुबैना पड़ी साज़िश की जांच लाए जांच कमीशन जोड़ी आहे। कमीशन के जांच लाए 90 ॾींहं ॾिना विया आहिनि। कमीशन के जांच कमेटियूं जुड़ण जो भी इख्तियार हूंदो। सुप्रीम कोर्ट के फैसले खिलाफ नज़रसानी अपील दाख़िल कराई वेंदी। पार्लियामेंट की हाकिमियत नाहे रही। सुप्रीम कोर्ट मुंतकिल थी वई आहे। फैसले सां पार्लियामेंट की बालादस्ती खतरे में पइजी वई आहे। ख़त जो मवाद समूरनि असेंबली मेंबरनि आॾो रखियो वेंदो। लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड तारिक खान कमीशन की सरबराही खां मुआज़रत करे छॾी। हिन चवण आहे त हू ज़ाती मसरूफ़ियतुनि सबबि कमीशन की सरबराही नथो करे सघे। वज़ीर आज़म इमरान खान अपोजिशन जो भरपूर मुक़ाबिलो करण जो फ़ैसिलो करे वरितो। पार्लियामेंटी कमेटी क़ौमी असेंबली ताईं इस्तीफ़ाऊं न ॾियण जी तजवीज़ करे छॾी। PTI अवामी राब्ता मुहिम तेज़ करण समूरनि ज़िलनि में जलसा करण ऐं अवाम खे हुकूमत ख़िलाफ़ साज़िश बाबति एतमाद में रखण जो फ़ैसिलो करे वरितो। इमरान खान जो चवणु आहे त शहबाज़ शरीफ़ वास्कोट ऐं शेरवारी न पाए सघंदो। असां किना बि नथा वञूं। इस्तीफ़ा ॾियण जो मतिलबु साज़िश कामयाब बणाइण बराबरि हूंदो। कंहिं बि सूरत में हुकूमत किराइण वारी साज़िश कामयाब थियण न ॾींदो। सुप्रीम कोर्ट हार्ड स्टैंडिंग ते कुझु बि न चयो ऐं पंहिंजे फ़ैसिले में धमकी वारे ख़त ते बि ॻाल्हि न कई। इस्लामाबाद हाई कोर्ट पीका ऑर्डिनेंस 2022 के कलदम करार ॾेई छॾियो। पीका जे शिक 20 कलदम करार पीका तरमीमी ऑर्डिनेंस के आईन जे आर्टिकल 9, 14, 19 ऐं 19A जी भंचड़ी में लागू कयो। पीका कानून ते FIA जे वधायल इख्तियारनि ते इंक्वायरी जो हुक्म ॾिनो वियो। FIA तरफ़ां पीका सेक्शन 20 तहत दाख़िल केस ख़ारिज अदालत पारां घरू सेक्रेटरी के FIA इख्तियारनि ख़िलाफ़ इंक्वायरी करे 3 ॾींहनि में रिपोर्ट पेश करण जी हिदायत। सुप्रीम कोर्ट के फैसले की कापी मिलण खां पोइ वज़ीर आज़म खिलाफ़ बेतमादी रिथ ते वोटिंग लाइ क़ौमी असेंबली जो इजलास सुभाणे सुबुह जो 10:30 वॻे थींदो। इजलास जी 6 नुकाती एजेंडा जारी। बेतमादी रिथ जो ठहरा एजेंडा में चौथे नंबर ते शामिल। स्पीकर असद कैसर सुप्रीम कोर्ट के फैसले खां पोइ पंहिंजो 3 अप्रैल वारो हुक्मनामो वापसि वठी छॾियो। इजलास मुलतवी करण वारो ऑर्डर वापसि करण लाइ नोटिफिकेशन बि जारी कयो वियो। सुप्रीम कोर्ट तरफा गुज़िरियल ॾींहुं स्पीकर जी रूलिंग गैर आइनी करार ॾियण क़ौमी असेंबली बहाल करण वारे फ़ैसिले खां पोइ अॼु रुपए जे मुक़ाबले में डॉलर जो मुल्क घटिजी वियो। इंटरबैंक मार्केट में डॉलर 3 रुपया 49 पैसा घटाई खां पोइ 184 रुपया 69 पैसनि ते अची वियो। गुज़िरियल ॾींहुं डॉलर 189 रुपयनि ताईं पहुची वियो हो। पाकिस्तान स्टॉक मार्केट में बि तेज़ी सां नज़र अचे। पंजाब में एक बार ॿीहर IG पुलिस के तब्दील करण की तैयारी शुरू। ज़रियनि मूजिब IG ऑफिस मुताबिक नए IG पंजाब लाइ 3 नाला वफ़ा खे मञिया विया। नए इंस्पेक्टर जनरल लाइ इनाम गनी, आमिर जुल्फ़कार ऐं फयाज़ देव जा नाला शामिल। मौजूदा IG पुलिस राव सरदार सियासी मुदाख़लत खां इनकार करे छॾियो।